छा 9 मई दहशतगर्दी खां वधीक संगीन ॾोह आहे जो केस फ़ौजी अदालतुनि में हले थो। आर्मी चीफ जे जहाज़ खे हाईजैक कयो वियो, GHQ गेट ते हमिलो थियो, शहादतूं थियूं। उन्हनि दहशतगर्दनि जा केस फ़ौजी अदालतुनि में छो न मोकिलिया विया? जस्टिस हसन अज़हर नक़वी जा फ़ौजी अदालतुनि में आम शहरनि जे केसनि जी ॿुधणी ख़िलाफ़ अपील ते रिमार्क्स। जस्टिस नईम रिमार्क्स में चयो त कहिड़ो केस फ़ौजी अदालतुनि में हलंदो, कहिड़ो न, सवालनि जी भरी बदल आहे। फ़र्क़ु कीअं कयो वियो त कहिड़ो केस ATC में हलंदो ऐं कहिड़ो फ़ौजी अदालतुनि में। जस्टिस मुसरत हिलाली चयो त 9 मई जे जवाबदारनि खे फ़ौजी तहवील में वठण वक़्तु न बुनियादी हक़ मुअतल हुआ, न ई एमरजेंसी लागू हुई। जस्टिस मोहम्मद अली मज़हर चयो त केस किथे ऐं कीअं हलंदो, कीअं मुतमइन कयो वेंदो आहे। 9 मई सान्हे जा केस फ़ौजी अदालत मोकिलण बाबति डिस्ट्रिक्ट कोर्ट जो हुकुमनामो बि तलब। सुप्रीम कोर्ट में फ़ौजी अदालतुनि बाबति केस जी ॿुधणी दौरान भारतीय जासूस कलभूषण जो बि ज़िक्र। जस्टिस मोहम्मद अली मज़हर रिमार्क्स में चयो त मरकज़ी फ़ैसिले में आर्मी एक्ट जे शिक 2D खे कलअदम करार ॾिनो वियो। आर्मी एक्ट जी शिक खे कलअदम करार ॾियण सां मजमूई तौरु कहिड़ो असर पवंदो? छा कलभूषण यादव जहिड़े मुल्क दुश्मन जासूस जो केस बि फ़ौजी अदालतुनि में हलंदो? वकील ख्वाजा हारिस चयो त मुल्क दुश्मन जासूस जो केस फ़ौजी अदालतुनि में नथो हली सघे। IMF सां ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि। बिजली जो फ़ी यूनिट 10 खां 12 रुपया सस्तो करे सघूं था। वफ़ाक़ी हुकूमत जो अवाम खे नओं आसरो। तवानाई वारे वफ़ाक़ी वज़ीर अवैस लगारी क़ौमी असेंबली जी स्टैंडिंग कमेटी में ॻाल्हाईंदे चयो त ख़्वाहिश आहे त बिजली फ़ी यूनिट 50 रुपया सस्ती कयूं। IMF सां कैप्टो पावर प्लांट्स ते ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि। मामिलो हलंदड़ महीने हल थी वेंदो। 10 खां 12 रुपया फ़ी यूनिट बिजली सस्ती करे सघूं था। घरेलू वाहिपेदारनि लाइ बिजली 4 रुपया सस्ती थी चुकी आहे। वात ऐं पेरनि जी बीमारी रुगो जानवरनि न पर इंसाननि में बि आहे। बीमारीअ में वरतल अहिड़ा माण्हू मुल्क दुश्मन सरगर्मियुनि ते लही ईंदा आहिनि। हुननि जे वातां गारियूं ऐं बदतमीज़ी निकिरंदी आहे। असां जानवरनि सां गॾु सियासी जमायतुनि खे लॻल इन बीमारीअ जो बि इलाज कंदासीं। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ जो पाक वतन में लाइव स्टॉक कार्ड जारी करण वारी तक़रीब खे ख़िताब। मरियम नवाज़ चयो त जॾहिं खां हुकूमत संभाली आहे त ॿुधूं पिया मुल्क जो ॾेवालो निकिरण वारो आहे। गुज़िरियल 10 महीननि खां मुल्क तरक़ी तरफ़ गामज़न आहे। करप्शन नथो कयां त छो ॾियां, असांखे इदारा छो था ॾेजारिनि। नेब वारा हर साल अरबे रुपयनि जी करप्शन जी ॻाल्हि कंदा आहिनि। नेब वारा ॿुधाइनि त हू पघार छो खणंदा आहिनि। KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर चयो आहे त इदारनि खे आज़ाद करण लाइ कानून साज़ी करे रहिया आहियूं। तरक़ीअ लाइ इख़्तियार हेठिएं सतह ते मुंतक़िल करणा पवंदा। सिंध हुकूमत सूबे में सनतुनि जो ॼार विछाइण चाहे थी। सनतकारनि खे सनतूं लॻाइण लाइ सहूलतूं ॾेई रहिया आहियूं। सनतकार ख़ुशहाल थींदो त अवाम ख़ुशहाल थींदो। काटी में तक़रीब दौरान ॻाल्हाईंदे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त कराची में MA जिन्ना रोड ते डबल डीकर बसूं हलायूं वेंदियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी सां सनतकारनि जी जल्द मुलाक़ात कराईंदुसि। वापारी बिरादरी ऐं संदन कारोबार खे तहफ़ुज़ ॾियणु हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। लखी मरवत जे इलाइक़े कबल ख़यल मां 17 सिविलियंस वर्कर्स अगवा। फोर्सिस ऑपरेशन करे 8 मुक़मिन खे बाज़ियाब कराए वरितो। ॿियनि जी बाज़ियाबी लाइ ऑपरेशन हलंदड़। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि फितनतुल ख़ारिज जे दहशतगर्दनि अॼु ॾींहुं ॾिठे सिविलियन वर्कर्स खे भत्ते लाइ अगवा कयो। फितनतुल ख़ारिज जे दहशतगर्दनि बेगुनाह सिविलियन वर्कर्स खे अगवा करण बैदि मक़ामी ठेकेदार जी गाॾीअ खे बि बाहि ॾेई छॾी। सिक्योरिटी फोर्सिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि 8 मुक़मिन खे बाहिफ़ाज़त बाज़ियाब कराए वरितो। ॿियनि जी बाज़ियाबी लाइ ऑपरेशन जारी। वाई फाई राउटर सां ॻुझी मालूमात चोरी थियण जो ख़दशो।
काबीना डिवीज़न वफ़ाक़ी विज़ारतुनि ऐं सूबाई हुकूमतुनि खे ख़त लिखी छॾियो। काबीना डिवीज़न ख़त में ॼाणायो आहे त वाईफाई ज़रिए नेटवर्क ट्रैफिक में आसानीअ सां मुदाख़लत थी सघे थी ऐं फाइल्स खे शेयर करे सघिजे थो। अहम मालूमात खे बचाइण लाइ गेस्ट नेटवर्क बंदि करण जी सिफ़ारिश। ढाबे जी वेझो ख़ौफ़नाक हादसो, ॿिनि कारुनि विच में आमो साम्हूं टक्कर सबबि हिक कार खे बाहि लॻी वई। माउ ऐं पुट समेत 4 ॼणा सड़ी फोत, 3 ॼणा ज़ख़्मी। क़ौमी शाहरा ते ॿिनि कारुनि में टक्कर सबबि हिक कार खे बाहि वकोड़े वई। ठटे वासण यास्मीन हिंगोरो, संदसि पुट शाहज़ैन, कराची वासी इज़ारुल हसन ऐं इम्तियाज़ अजल जो शिकार थी विया। फोतुनि जा लाश घारो इस्पताल मुंतक़िल। नौजवान शाहज़ैन जी हफ़्तो अॻु शादी थी हुई। कराची मां पंहिंजे अमड़ सां गॾु ठटे अची रहियो हो त संदसि कार हादसे जो शिकार थी वई। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ढाबे जी हादसे ते दुख जो इज़हार कंदे रोड जो हिकु हिसो बंदि हुअण बाबति डीसी ठट्टो खां फौरी रिपोर्ट तलब करे वरिती। पीटीआई सेनेटर सैफुल्ला अबड़ोजी नाअहलीअ लाइ दाख़िल रेफरेंस इलेक्शन कमीशन ख़ारिज करे छॾियो। सेनेट चेयरमैन पारां मोकिलियल दरख़्वास्त ते इलेक्शन कमीशन फ़ैसिलो ॿुधायो। पीपल्स पार्टी जे सेनेटर शहादत अवाण सैफुल्ला अबड़ोजी नाअहलीअ लाइ दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। सिंधु दरिया ते केनाल नामंज़ूर, एसटीपी जी जागरता रैली। डॉक्टर कादिर मक्सी जी अॻवाणीअ में बदीन ऐं तलहार खां थींदे मातली पहुती। कारकुननि खे ख़िताब कंदे डॉक्टर कादिर मक्सी चयो त सिंधु दरिया मां केनाल निकिता त सिंध बंजर बणिजी वेंदी। सिंधु दरिया सिंधियुनि जो जियापो आहे। दरिया मथां धाड़े जी इजाज़त न ॾींदासीं। सिंधु दरिया मां 6 केनाल कढण ख़िलाफ़ वकीलनि जो सिंध असेंबली आॾो एहतजाज। सिंधु इंडस लॉयर फोरम पारां सिंध असेंबली आॾो एहतजाज कयो वियो। केनालनि वारी रिथा रद्द करण जो मुतालबो। सामारे में बि सिंधु दरिया मां केनाल कढण ऐं ज़मीनुनि जी वालार ख़िलाफ़ ट्रैक्टर्स ते रैली कढी वई। केनाल रिथा ऐं ज़मीनुनि जी वालार बंदि करण जो मुतालबो। सिंध हाई कोर्ट में 12 जजिस जी ख़ाली आसामियुनि लाइ 46 नाला साम्हूं अची विया। सेक्रेटरी जुडिशल कमीशन 46 नालनि जी फ़हरिस्त कमीशन मेंबर्स खे मोकिले छॾी। फ़हरिस्त में 6 डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज ऐं 40 वकीलनि जा नाला शामिल। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जजिस में सुरेश कुमार, ख़ालिद हुसैन शाहानी, मुश्ताक अहमद लगारी, तस्नीम सुल्ताना, मुनव्वर सुल्ताना। कराची में शहरी खे अगवा करे डिजिटल करेंसी पहुंचण वारे केस में वधीक 3 अहलकार मुअतल, जांच में भी शामिल। मंगो पीर मां शहरी खे अगवा करे संदसि अकाउंट मां 13 करोड़ रुपया मालियत जी डिजिटल करेंसी ट्रांसफर करण वारे केस में सब इंस्पेक्टर राजा मोहम्मद बशीर, सिपाही मोहम्मद उमर ऐं सिपाही साहिबजादा अली रज़ा खे मुअतल कयो वियो। मलेर जे इलाइक़े कायदाबाद में 2 धुरनि में झेड़ो, 1 ॼणो क़तल, 1 ज़ख़्मी। पुलिस मूजिब मार्च वेल जी सुञाणप कामरान तौर थी आहे। वाक़ियो ज़ाती दुश्मनी तां पेश आयो। सिंध जो नाले वारो फनकार अनवर विस्तड़ो बीमारीअ जे बिस्तरे ते पयल। हालत ख़राब थियण सबबि खेसि नवाबशाह जी निजी इस्पताल दाख़िल करायो वियो। अनवर विस्तड़ो जे पुट जुनैद विस्तड़ो KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त दिमाग़ ऐं छाती जे इन्फेक्शन सबबि बाबा जी हालत तमामु घणी ख़राब थी वई आहे। सकाफ़त खातो ऐं ॿियूं आला अख़्तियारियूं सहायता कनि। ग़ज़ा ते जारियत कंदड़ यहूदी रियासत जो मनसूबो बेनकाब। फ़लस्तीन, उर्दन, लिबनान ऐं शामी इलाइक़नि ते बधल ग्रेटर इसराइल जो नक्शो जारी। अरब मुल्कनि जो सख़्त एहतजाज। इसराइल खे कंहिं बि अगराईअ खां पासो करण जी तंबी। सऊदी अरब चयो आहे त इसराइल जे इंतिहा पसंदाणे रवैये सबबि ख़िते जो अमन ऐं सलामती ख़तरे में आहे। आलमी बिरादरी इसराइल खे आलमी कानूननि ऐं उसूलनि जी भञकड़ी करण खां रोके। रियासतुनि जी ख़ुदि मुख़्तियारीअ जो एहतराम कयो वञे। लिबनान में आर्मी चीफ जनरल जोसेफ ऑन मुल्क जो सदर चूंडिजी वियो। लिबनानी पार्लियामेंट जे 128 मेंबर्स मां 99 मेंबर्स जनरल जोसेफ ऑन जे हक़ में वोट ॾिनो। सदर मिशेल ऑन जो
मुद्दो पूरो थियण बाद 2022 खां लिबनान में सदर जो उहिदो ख़ाली हो। नओं चूंडियल सदर जनरल जोसेफ ऑन 2017 खां लिबनानी फ़ौज जी आर्मी चीफ आहे। सतनि ॾींहनि में इंसान मुकम्मल तौर गंजो। भारत में पुरस्रार बीमारी थरथलो मचाए छॾियो। भारतीय मीडिया मूजिब महाराष्ट्र जे ज़िले बधालान में 3 ॻोठनि में पुरस्रारी बीमार सबब 50 खां वधीक माण्हू मुकम्मल तौर गंजा थी विया। इलाइक़े वासियुनि मूजिब जेको बि शख़्स पुरस्रार बीमारी में मुब्तला थिए थो, हिकु हफ़्ते अंदरि संदसि समूरा वार किरी पवनि था। इहा बीमारी औरतुनि तोड़े मर्दनि ॿिन्ही मथां हिक जेतिरो असर करे थी। पुरस्रार बीमारी बाबति पतो लॻाइण लाइ मेडिकल टीमूं इलाइक़े में पहुतल। ऐं हॉलीवुड जी एक्शन फिल्म इन दी लॉस्ट लैंड्स जो नओं ट्रेलर जारी। फिल्म 28 फरवरी ते दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में रिलीज़ कई वेंदी।